उन्हीं खां पोइ कल्बी रूही सिरी खफ़ी अफ़वा इन ते माण्हू फ़ाइज़ थींदो आहे ऐं इन में असांजे तसव्वुफ़ जे अंदरि मुराक़बे में तसवर अलाह जे ज़िक्र सां पंहिंजे मुर्शिद जो कबो आहे। अलाह जो ज़िक्र घणो पोइ तवजो करे कबो आहे, पोइ लतीफ़ो जारी थींदो आहे। इन जाइ ते मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो हिकिड़ो शाइर आहे त जिस्म जिन विसारियो से नासूती आहिनि, जिस्म जिन विसारियो से नासूती आहिनि, ज़िक्र ज़ाती कल्ब में त मलकूती मारीन, सूंह सुहिणी खफ़ीअ में लूंह लाइन, खटी उमुल जामिय बाहूती बिहारीन, जेके नीहूं निहारीन जिन सुञातो पाण खे, पंहिंजे पाण खे सुञातो, उन अलाह खे बि सुञातो, मुर्शिद खे बि सुञातो, रसूल खे बि सुञातो। पंहिंजे पाण में उहे शयूं मौजूदु आहिनि, जे पंहिंजे पाण खे न सुञातो पोइ कंहिंखे बि न सुञाणंदो। पहिरीं पहिरीं पंहिंजे जेके बि उज़बा आहिनि या जेकी बि अंदरि लतीफ़ा आहिनि उन्हनि ते पंहिंजो कंट्रोल हुजे त पोइ ॿी दुनिया जे माण्हू ते बि इंसानु कंट्रोल करे सघे थो। पर पंहिंजे इन लतीफ़नि ते पंहिंजे नफ़्स ते इन्हनि ते कंट्रोल न आहे त ॿिए ते बि कंट्रोल नथो थी सघे। दोस्तो, तंहिं करे ज़िक्र घणो कमाइणु ऐं थोरो खाइणु थोरो सुम्हणु, इन मां दिलि ज़िंदा थींदी आहे। घणी खाइण सां दिलि मुर्दा बनबी आहे ऐं घणी निंड वठंदी आहे, पोइ अलाह जो ज़िक्र बि कोन करे सघंदो आहे, ॿियो उबासीअ जो टका हूंदो आहे। दोस्तो, थोरे खाइण में अंदर में नूर पैदा थींदो आहे, घणी खाइण में जेको आहे नफ़्स जेको आहे ताक़त वठंदो आहे, ऐं थोरे खाइण में रूह ताक़त वठंदो आहे। रूह जेको आहे सो सॼी दुनिया जे मथां बि हुकूमत करे सघे थो, सभिनी रूहनि जे मथां, जेकॾहिं उन रूह ते उहा महिरबानी थिए त सभिनि सां जेको आहे सो इहो अर्ज़ु आहे त थोरो घणो जेको बि आहे राति जो आधी राति जो उथी अलाह जो ज़िक्र कनि, कल्ब में कनि। माण्हुनि खे ॿुधाइण सां ज़िक्र कोन कबो आहे, पंहिंजे अंदर में पंहिंजे पाण सां जहिड़ो कबो आहे। उथी आधी राति जो पंहिंजे घड़ी खनि वेही मुराक़बो करे 15-20 मिंट, पहिरीं 5 पोइ 10 पोइ ईअं थींदो थींदो नेठि त जेको आहे सो उन में आदत पइजी वेंदी आहे। तंहिं करे दोस्त सलात पढ़ूं था, पोइ दुआ घुरूं था, पोइ वरी साईंअ खे अधु कलाक हिकिड़ो ॾियो, पोइ वरी नात ख़ाली कयो।